अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उमेद आहे सब खुश हूंदो। अॼु यूट्यूब जो हिकु नओं अपडेट आयो, उन जे बारे में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि ऐं तव्हां पंहिंजे वीडियो खे कीअं वायरल करे सघो था ऐं पंहिंजे वीडियो ते वॉच टाइम, व्यूज़, सब्सक्राइब कीअं वधाए सघो था। आसान तरीक़ो आहे। काफ़ी यूट्यूबरनि तव्हांखे ॿुधायो हूंदो, पर इन तरीक़े सां मां तव्हांखे ॿुधायां थो, ईअं कंहिं बि कोन ॿुधायो हूंदो। हलूं था वीडियो जी तरफ़ ऐं तव्हांखे ॿुधायां थो। सभ खां पहिरियों तव्हांखे पंहिंजे मोबाइल में YT स्टूडियो ओपन करिणो आहे, छो त YT स्टूडियो जेको यूट्यूब हलंदो उन जे हूंदो ई हूंदो आहे। न आहे तव्हां वटि, तव्हां डाउनलोड कयो, सही आहे। प्ले स्टोर तां डाउनलोड करे पंहिंजो चैनल हिन में लॉगिन कयो। मुंहिंजो जीअं त मां ओपन कयां थो, मुंहिंजो चैनल हिन में लॉगिन आहे, त मां तव्हांखे ॾेखारियां थो। त हे ॾिसी था सघो, मुंहिंजे चैनल ते सब्सक्राइब ऐं व्यूज़ वग़ैरह तव्हां ॾिसी था सघो। माशाल्लाह ज़बरदस्त था हलनि। ऐं तव्हांखे बि ईअं पंहिंजा व्यूज़ सब्सक्राइब वधाइणा आहिनि, त तव्हांखे सिंपल हिकु सेटिंग करिणो आहे। सेटिंग जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदुसि, तव्हां वीडियो पूरो ॾिसंदो, तव्हांखे सम्झ में अची वेंदो उहो सेटिंग कहिड़ो आहे। सभ खां पहिरियों तव्हांखे हिकिड़ो कमु करिणो आहे। हिते जेको तव्हांजो प्रोफाइल वारो आइकन नज़र अचे थो, हिन ते मथां फोटो जे मथां हिते क्लिक कयो। हिते जीअं क्लिक कंदो अहिड़ो ऑप्शन तव्हां वटि ईंदो। हिते वरी इहे पेंसिल वारो जेको ऑप्शन नज़र अचे थो, तव्हांखे इन ते क्लिक कयो। इन ते क्लिक करण खां पोइ जेको आहे अहिड़ो इंटरफेस तव्हां वटि खुली ईंदो, जीअं त ॾिसी सघो था। तव्हांखां हिते तव्हांखे ॿियो कुझु बि न आहे करिणो, तव्हांखे सिंपली हेठि हिते क्लिक करिणो आहे, हिन जॻह ते। हिते तव्हां जीअं क्लिक कंदव त अहिड़ो इंटरफेस तव्हां वटि खुली ईंदो। हे ऑप्शन जेके आहिनि तव्हांजा बंदि हूंदा ॿई, जीअं हींअर बंदि कया आहिनि मां, ईअं बंदि हूंदा। इन्हनि खे तव्हां लाज़िम खोलणो आहे, छो हिननि खे न खोलींदव त तव्हांजो जेको आहे चैनल अॻिते न वधंदो। ऐं जेको तव्हां स्क्रॉल डाउन करे ॾिसो था, हेठि ॿिया वीडियो ॾिसो था, मथे कंदा वञो था न, ईअं तव्हांजो वीडियो हेठि न ईंदो। छो त हिननि खे लाज़िमी तव्हांखे ऑन करिणो आहे, ॿई ऑप्शन जेके आहिनि हिननि खे। त सिंपली मां ऑन कयां थो ऐं तव्हांखे बि इहे जेको आहे तव्हांखे बि ॾेखारियां थो। ईअं ऑन करे पोइ वरी तव्हांखे पोइ हिते अचिणो आहे। अचण खां पोइ जेको आहे हिते हाणे सेटिंग तव्हांखे मां ॾेखारियां थो। सिंपली जीअं हे मुंहिंजो हिते वीडियो हिते ऑप्शन हे ॾिसो, हे वीडियो ॿई ॾेखारजनि था पिया हिते। त तव्हांखे बि ईअं जेको आहे हिते पंहिंजा वीडियो ईंदा तव्हांजा बि, हे ॾिसो हिते। त सिंपली हिकिड़े वीडियो ते तव्हांखे क्लिक करिणो आहे। जीअं त मां मथे वारे पंहिंजे वीडियो ते क्लिक कयो। क्लिक करण खां पोइ वरी तव्हांखे इन पेंसिल वारे जॻह ते ई क्लिक करिणो आहे। क्लिक करण खां पोइ जेको आहे तव्हां वटि अहिड़ो इंटरफेस खुली ईंदो। अहिड़ो इंटरफेस खुलण खां जेको आहे हे टूल तव्हां ॾिसी था सघो। हे यूट्यूब हाणे ॾिनो आहे, नओं टूल ॾिनो आहे। हिन में तव्हां पंहिंजो वीडियो वायरल करे सघो था। त तव्हांखे सिंपली जेको आहे हिन ते क्लिक करिणो आहे। क्लिक करण खां पोइ जेको आहे अहिड़ो इंटरफेस ईंदो। तव्हांखे हिते यूट्यूब जो जेको आहे नालो सर्च करिणो आहे। जीअं त मां पंहिंजे यूट्यूब ॿियो हिकिड़ो मुंहिंजो चैनल आहे, उनजो नालो हिते अची वियो आहे। तव्हां जीअं हिते सर्च कंदव उहो तव्हां वटि अची वेंदो। कंहिंजो बि तव्हां कयो, मुंहिंजो लाज़मी न आहे, त कंहिंजो बि जेको आहे सर्च कंदव त उहे काफ़ी सारा तव्हां वटि हिते चैनल अची वेंदा, जंहिं ते तव्हांखे क्लिक करिणो आहे। तव्हांजी मर्ज़ी, मां पंहिंजो चैनल जेको आहे क्लिक करे पोइ हेठि जेको आहे हिन ऑप्शन ते तव्हांखे क्लिक करिणो आहे। सिंपली हिते क्लिक कंदव त अहिड़ो इंटरफेस ईंदो। इन खां पोइ जेको आहे हिते कॉपी लिंक लिखियलु अथव, हिन ते तव्हां सिंपली क्लिक कयो। इन ते क्लिक करण खां पोइ जेको आहे तव्हांखे वरी पोइ हिते अचिणो आहे। सिंपली तव्हांखे पोइ हिते अचिणो आहे। तव्हांजे वीडियो जे थंबनेल लॻल हूंदो, सही आहे। हिन वीडियो ते मुंहिंजे ते थंबनेल लॻल आहे, पर दुबारा घुरे थो, त इन जे करे मां हिन ते थंबनेल दुबारा ॾियां थो। जीअं त मां थंबनेल ॾिनो आहे, उन खां पोइ जेको आहे तव्हांखे हिते सेव वारे बटण ते क्लिक करिणो आहे। क्लिक करण खां पोइ जेको आहे हे वीडियो तव्हांजो हाणे सेव थी वेंदो। जंहिंखे बि तव्हां इहो रिक्वेस्ट मोकिलियो आहे, हाणे जेतिरा बि हुनजा सब्सक्राइब हूंदा, जेतिरा बि हुनजा ॾिसण वारा हूंदा, उहे तव्हांजे वीडियो खे ॾिसंदा ऐं तव्हांजे वीडियो खे जेको आहे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा। उमेद आहे हिते वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जंहिं बि भाउ खे पसंदि आयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन वारे घंटी खे ज़रूरु दॿाइजो, जीअं त मां नओं वीडियो खणी अचां सभ खां पहिरियों तव्हां वटि पुॼी सघे।